दुबई एयर शो दौरान भारत जो पंहिंजे ई मुल्क में तैयार कयल जंगी जहाज़ तेजस किरी तबाह। पायलट फोत अमरीकी मीडिया मूजिब भारतीय जहाज़ दुबई एयर शो में मुज़ाहिरो कंदे किरी तबाह थियो। भारतीय फ़िज़ाइया तरफ़ां जहाज़ तबाह थियण वारे वाक़े जी जांच जो ऐलान। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में वसीलनि जी विर्छ लाइ फार्मूलो तय करण जे लाइ क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास तलब करे वरितो। क़ौमी मालियाती कमीशन जो 11हों इजलास 4 डिसंबर ते सुबुह 11 वॻे थींदो। इजलास जी सदारत नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कंदो। इजलास में चइनी सूबनि जा नाणे वारा वज़ीर ऐं क़ौमी मालियाती कमीशन जा मेंबर शिरकत कंदा। क़ौमी मालियाती कमीशन इजलास में 3 नुकात एजेंडा ते गौर कयो वेंदो। केपी में पाक फौज समेत कानून लागू कंदारनि जी कार्रवाई दौरान दहशतगर्दनि वटां अफगानिस्तान में इस्तेमाल थींदड़ अमरीकी ऐं नेटो फौज जा हथियार हथ। सिक्योरिटी ज़रियत मूजिब ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में फोर्सिस पारां ऑपरेशन कया विया, जंहिं दौरान अमरीकी ऐं नेटो फोर्सिस पारां अफगानिस्तान में इस्तेमाल थींदड़ हथियार हथ कया विया। हथ कयल हथियारनि में M4, M16 ऐं ॿिया जदीद हथियार शामिल। सिक्योरिटी ज़रियत मूजिब फितनल ख़वारिज उन्हनि अमरीकी हथियारनि ज़रिए राब्त जो बि परे खां फोर्सिस खे निशानो बणाए सघे थो। सिंध में 70 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि। सिंध हुकूमत पारां ईंदड़ 3 सालनि में 30 लख ॿारनि खे स्कूल में आणण जो ऐलान। मुल्क में 2 करोड़ 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध में 70 लख ॿार स्कूल नथा वञनि। ईंदड़ 3 सालनि में 30 लख ॿारनि खे स्कूलनि में आणण सां असांजो हदफ़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो एक्सीलरेटेड डिजिटल लर्निंग प्रोग्राम खे ख़िताब। संदसि तमाम डिजिटल माइक्रो स्कूलनि ते कमु शुरू कयो आहे। स्कूलनि खां ॿाहिरि हर ॿार खे डिजिटल माइक्रो स्कूलनि में शामिल करणु मक़सदु आहे। कम्यूनिटी बेस्ड स्कूलनि जो क़याम ज़रूरी आहे। केपी जे वॾे वज़ीर सुलाफ़ी ख़िलाफ़ इलेक्शन एक्ट ऐं ज़ाब्ता इख़्लाक़ जी खणिकड़ी केस जी ॿुधणी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त असां वरी वज़ीर खे ज़ाती हैसियत में तलब कयो हो। PTI जे वकील अली बुखारी चयो त केपी जो वॾो वज़ीर सुलाफ़ी ॾखण केपी बाबति इजलास जी सदारत करे रहियो आहे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन चयो त वरी वज़ीर बयान में वाज़े तौर ते भड़कायो आहे। रैली या जलसो इजाज़त बिना मना थियल आहे। वॾे वज़ीर भञकिड़ी कंदे रैली में शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी मुलाक़ात। मुल्की मजमूई सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ट्रांसपोर्ट समेत अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। फैसलाबाद इलाइक़े मलिकपुर में केमिकल फैक्ट्री में गैस लीकेज जे करे धमाके सबबि फौतुनि जो अंक 15 थी वियो। बॉयलर धमाके सां फाटण खां पोइ फैक्ट्री खे बाहि लॻी वई। धमाके सबबि फैक्ट्री लाॻापियल घरनि जूं छितियूं किरी पयूं। कमिश्नर फैसलाबाद चयो आहे त केमिकल फैक्ट्री में गैस लीकेज धमाके में फौतुनि जो अंक 15 थी वियो। 13 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फैक्ट्री में बाहि लॻण सबबि घर वारियूं 3 फैक्ट्रियूं ऐं 7 घर मुतासिर थिया। रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थी चुको। क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। बनो में अमन कमेटी ऑफिस से दहशतगर्दनि जो हमलो। 7 ॼणा मार्च विया। पुलिस मौजूद दहशतगर्दनि अमन कमेटी जी ऑफिस ते राति जे वक़्तु हमलो कयो। वफ़ाक़ी आइनी अदालत रेलवे ज़मीनुनि ते हददख़लनि ऐं कब्ज़नि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस KK आगा ते बदल बेंच रेलवे ज़मीनुनि बाबति केस जी ॿुधणी कई। अदालत पुछाणो कयो त रेलवे मिल्कियती ज़मीन आजी कराइण जे लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। हददख़लनि ऐं कब्ज़नि जे ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे।
जी तशरीह शफ़ाफ़ियत आज़ादी दयानत सां कई वेंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत क़ाइमु थियण बाद चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान जो पहिरियों पैगाम। बुनियादी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ आईनी अदालत जो अवलीन तरजीह करार। वफ़ाक़ी आईनी अदालत जी चीफ जस्टिस चयो, पंहिंजे इदारती सफ़र जी शुरूआत ते असांजो अज़म आहे त कहिड़ो अदालती फ़ोरम क़ाइमु कयो वञे जेको दयानत, गैर जानिबदारी ऐं इल्मी बसीरत जो आला मिसाल थिए। असांजी ईंदड़ हर मामिलो आईन जी बालादस्ती, इंसाफ़ जे उसूलनि ऐं अदालती वक़ार सां गॾु गैर मामूली एहतियात ऐं मुनसिफ़ाणे अंदाज़ मोकिलायो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शहज़ी निज़ाम मेमन सां एशियाई तरक़ियाती बैंक जे वफ़द जे गॾु डायरेक्टर जी अॻुवाणी में मुलाक़ात। एडीबी जे वफ़द खे रेड लाइन बीआरटी जे मौजूदा मरहलनि, तामीर जी रफ़्तार ऐं टेक्निकल मसइलनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। शहज़ी निज़ाम मेमन चयो, हुकूमत कराची में जारी ट्रांसपोर्ट मनसूबनि ख़ासि तौर ते रेड लाइन बीआरटी खे मिसाली मनसूबो बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे। सिंध सरकार मनसूबे खे तेज़ी सां मुकमल करण जे लाइ ॾींहुं राति कमु करे रही आहे। प्रोजेक्ट ऑफिसूं तरक्की जी निगरानी जे लाइ 24 कलाक खुलियल आहिनि। रेड लाइन बीआरटी पेश ईंदड़ मसइलनि खे पिणु हल करण जे लाइ अमली फ़ैसिला कया विया आहिनि। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अॼु माहीगीरी जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। उन समुंड में पंहिंजी जान जी परवाह करण बिना मच्छी जो शिकार करणु ख़तरनाक त आहे, पर क़दीमी पेशे सां ढंढुनि ढोरनि ऐं सामूंडी किनारनि ते रहंदड़ किरोड़े लखे माण्हुनि जो रोज़गार आहे। फिशरीज़ डे जे मौक़े ते अॼु कींजड़ ढंढ ते मेड़ाको थियल आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त सिंध में माहीगीरी जो आलमी ॾियारो कींजड़ ढंढ ते वरी जोश ऐं अहमद सां मल्हायो पियो वञे। माहीगीरी सिर्फ़ रोज़गार जो ज़रियो न आहे, पर मुआशी तरक्की ऐं फूड सिक्योरिटी जो बुनियादी हिसो पिणु आहे। बर्क़ सियासतदान ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जे अॻूणे सदर मरहूम मखदूम अमीन फ़हीम जी 10वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। सवे जमात जो रूहानी पेशवा मखदूम जमीलुज़्ज़मा दरगाह सरवरेनो में मरहूम मखदूम अमीन फ़हीम जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। सिंध मुख़्तलिफ़ ज़िलनि मां पांधीननि जी आमद मटियारी ज़िले में मोकल। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मखदूम अमीन फ़हीम जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश। संदसि जमात मखदूम अमीन फ़हीम जमहूरियत जी जिदोजहद जो मज़बूत थंब हो। अमीन फ़हीम साबित क़दमी, शाइस्तगी ऐं रवादारी जो अहमियार आहे। शायद इमाम खे गिरफ़्तार अली भुट्टो जे फर्ज़नि शेख शाहनवाज़ भुट्टो जो 67 जनम ॾियारो मल्हायो पियो वञे। पीपी चेयरमैन पारां शेख शाहनवाज़ भुट्टो जी सालगिरह ते ख़राज अक़ीदत पेश। शाहनवाज़ भुट्टो जी ज़िंदगी अफ़सोसनाक अंदाज़ में जल्द ख़त्म कई हुई। शाहनवाज़ भुट्टो जी कुर्बानी बि भुट्टो ख़ानदान जे हौसले ऐं अज़म जी अलामत आहे। पीपल्स पार्टी भुट्टो ख़ानदान जे विजन खे अॻिते वधाइण लाइ पुरज़म आहे। दादू अदालती अहाते में दाख़िल थियण जी कोशिश दौरान डंडा बरदार ॻोठाणनि ऐं पुलिस में छिकताण 6 ॼणा गिरफ़्तार। खेसि दाख़िल हथनि में डंडा थियल ब्रह्माणी बिरादरी ज माण्हू अदालत अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई त ॿाहिरि बीठल पुलिस एहलकारनि खेनि रोके वरितो। छिकताण तेज़ थियण बाद पुलिस जी वरी नफ़री फ़ौजी 6 ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे वरितो। 15 ॼणनि ते ड्यूटी अटकाव, झेड़े ऐं फ़ौज फिराक पखिड़ण जी सज़ा कई। बाडर भरिसां ॿार जी मामूली ॻाल्हि तां छेड़े जे नतीजे में नौजवान जी हयाती खसी वई। ॻोठ गुलशेद चांडियो में चांडिया बिरादरी जी विंदुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां छेड़ो 25 वरियनि जो अजीब चांडो गोलियुनि जो खाद बणिजी वियो। बरसा रोड हादसे में वजणा फौत हिकु ज़ख़्मी बदीन रोड ते ॻोठ लारियो वेझो डंपर जे कार खे टक्कर लॻण सबबि कार सवार अजमल ऐं छेनो मेघवार फौत थी विया। वाक़िए बाद फौत जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।
मुल्की सीरीज़ में सुभाणे पाकिस्तान ऐं श्रीलंका आमो साम्हूं थींदा। मुल्की सीरीज़ जी खेॾियल ॿिनि मैचिज़ में हिकु क़ौमी क्रिकेट टीम ऐं ॿी मैच ज़िम्बाब्वे खटीजो। लेडी डियाना जो मोमी मुजस्मो पेरिस के अजायब घर में पेश। डियाना जो रिवेंज ड्रेस में मुजस्मो गेरन म्यूज़ियम में नुमाइश के लिए रखियो वियो। इंतज़ामिया जो चवण लेडी डियाना के मुजस्मे के लिए 1996 में मुलाकात तय हुई, पर 1997 में संस्कार हादसे में मौत बाद मंसूबो रोकियो वियो।